अहले इस्लाम को अवामी न्यूज़ HD की जानिब से ईद उल अज़हा मुबारक हो। मैडमा अवां खे ख़बर ॾींदा हलूं त फरीदाबाद वारे इलाइक़े काछे में सुबुह जो सवेर खां पोइ 7 फुट नयूं वही आयूं आहिनि, जंहिं सबबि काछे जा केतिराई ॻोठ मजीद खोसो, रमज़ान, गाहेचो, जाफर चांडियो, सजण, मीरवाणी समेत केतिराई ॻोठ पाणी में ॿुॾी विया आहिनि, जंहिं सबबि घरनि में पियल अनाज, घरेलू सामान पाणी जे वेकिरे में लुड़ी वियो आहे। जॾहिं त फरीदाबाद शाह गोदड़ियो रोड खे पाणी लपेट में आणे छॾियो आहे, जंहिं सबबि फरीदाबाद सां काछे जे 10 खां मथे ॻोठाणनि शाह गोदड़ियो, दोस्त मोहम्मद चांडियो, एतबार चांडियो, जाफर चांडियो ऐं ॿियनि ॻोठाणनि जो ज़मीनी राब्तो कटिजी वियो आहे। जॾहिं त मुतासिरनि पारां ज़िले इंतिज़ामिया DC दादू खे हंगामी बुनियादनि ते कैंप क़ाइम करे वाहर जी अपील कई वई आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।